खारे में आननि जो इस्तेमालु ज़रूरत खां वधीक कयो वेंदो आहे, जंहिंजो सबबु इहो आहे त ही सिहत लाइ बि फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। जिस्म खे गर्मी फ़राहम करण ऐं प्रोटीन हासिल करण जो हिकु बहितरीन ज़रियो आहिनि। इन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां इस्तेमालु करे सघिजे थो, हर तरीक़े सां फ़ाइदो ई थिए थो। पर कचा आना खाइण सां कहिड़ा फ़ाइदा थींदा, अचो त ॼाणियूं था। प्रोटीन मुख़्तलिफ़ अमीनो एसिड्स सां ठहियलु हूंदो आहे ऐं हिन जा 9 क़िस्म आननि मां हासिल थींदा आहिनि। इन लाइ हिन खे हाई क्वालिटी प्रोटीन जो ज़रियो सम्झो वेंदो आहे। आननि में ओमेगा 3 फैटी एसिड्स, ल्यूटीन ऐं एंटी ऑक्सीडेंट्स हूंदा आहिनि जेके अखियुनि जे नूर खे तेज़ कनि था। आना प्रोटीन विटामिन डी, विटामिन B2, B5, B12, विटामिन ई, फोलेट, ल्यूटेन ऐं ओमेगा 3 सां भरपूर हूंदा आहिनि। इहे सभु शयूं मुदाफ़ियती क़ुवत वधाइण, वायरस ऐं बैक्टीरिया खां बचाइण में मदद ॾियनि थियूं। कचा आना अक्सर फिटनेस ट्रेनर उन्हनि माण्हुनि खे इस्तेमालु करण जी सलाह ॾींदा आहिनि जिन खे पंहिंजो जिस्म मज़बूत बणाइणो हूंदो आहे या वज़न में घटिताई आणणी हूंदी आहे। इन लाइ बहितर आहे त ॿारनि खे शुरू खां ई कचा आना ग़िज़ा में इस्तेमालु कराया वञनि त जीअं हू सेहतमंद थी वञनि। कुझु माण्हुनि खे सियारे में ॾकणी वठंदी आहे ऐं उन्हनि जे सीने में बलगम ॼमंदो आहे। उन्हनि खे घुर्जे त रोज़ानो 3 कचा आना गॾु इस्तेमालु कनि। इहा सलाह मशहूरु अमरीकी डॉक्टर बि ॾियनि था ऐं इहो तरीक़ो थधे मौसम में माण्हुनि खे बचाइण जो हिकु सस्तो तरीक़ो आहे। ज़हन में रहे त हर माण्हू मुख़्तलिफ़ तबियत रखंदो आहे ऐं हर कंहिं जी रहणी कहणी मुख़्तलिफ़ हूंदी आहे। इन लाइ कंहिं बि शइ ते अमल करण खां पहिरियां माहिर डॉक्टर सां सलाह करणु बहितर आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk